पहिरियों चाव छिके थो मूंखे सुरहो साव छिके थो मूंखे हिन माहौल में तोखे चाहे ॼण आड़ा छिके थो ॼमण बाद जीअं ई खुलनि थियूं अखियूं सॼी उमिरि पोइ बसि रुलनि थियूं अखियूं। संजय मासूम कैफ़ियतुनि वारे शाइर सईद मेमुण इहे सचूं ख़बर नाहे कहिड़ी कैफ़ियत में तख़लीक़ कयूं हुयूं पर इहे शेर संदसी ज़िंदगीअ जी तर्जुमानी कनि था। सिंधी शाइरीअ जो सरमोड़ शाइर सईद मेमुण काफ़ी वक़्त खां शुगर ब्लड प्रेशर ऐं दिमाग़ी मर्ज़ में मुब्तला आहे जंहिं सबबु संदसि जिस्म जे साॼे हिसे कमु करणु छॾे ॾिनो आहे। हिनखे 8 साल थिया आहिनि दिमाग़ जी रग ब्लॉक थियल आहे न उन जे रग में मूंखे ईंदा फिट्स ईंदा झटका ईंदा मुंहिंजी बेहोशी ताईं थींदो हाणे जेको आहे उन तकलीफ़ मां वरी ॿी हिकिड़ी तकलीफ़ थी पई आहे जेके चङनि था मेडिकल जे हिसाब सां अलाए कहिड़ो नालो था खणनि कोरियो या ॿियो कुझु इन नमूने सां उहा वरी जेका आहे उनमें उज़न ते कंट्रोल न करे सघूं। सिंधी अदब खे शाइरीअ जा मजमूआ ॾींदड़ हिन शाइर खे न सकाफ़त खाते यादि कयो आहे न ई सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे ऐं न ई संदसि कंहिं अकेडमी अदबियात का मदद कई आहे। अड़े सईद ऐनक जा शीशा त उघ ई इन्हनि ते सदियुनि जी चढ़ी दज़ वई आहे। इहा दज़त अॼु उन्हनि कामोरनि जी ऐनकुनि ते चढ़ी वई आहे जेकी सकाफ़त खाते तोड़े ॿियनि अदबी इदारनि में वेठल आहिनि जिन खे सिंध जा सरमोड़ शाइर नज़र ई न पिया अचनि। सिंध जे हिन यकानी ऐं दरवेश सिफ़त शाइर अॼु ताईं कंहिं आॾो हथ न टंगियो आहे ऐं पंहिंजे पेट जो गुज़र सफ़र हुन रिक्शा हलाए कयो पर हू अॼु उहा रिक्शा बि नथो हलाए सघे जंहिंसां हुनजी कंहिं महबूबा जहिड़ी मोहबत हुई। सईद जी शाइरीअ खे केतिरनि ई फनकारनि पंहिंजो आवाज़ बि ॾिनो जिन में गुलाम शबीर समो नज़ीर समो रियाज़ सुमरो आशिक़ निज़ामाणी गुलाम अली संदीलो फरज़ाना शाहीन ऐं ॿिया फनकार शामिल आहिनि जिन खे घणी मक़बूलियत सईद जी शाइरी ॻाइण सां मिली। सईद मेमुण सिंधी शाइरीअ में नवां लाड़ा ऐं जिदत आंदी ऐं हू नौजवान जे मुताले जो महवर रहियो आहे। संस किताब नेण सफ़र में कारे बर में चंड ख्वाब चारा दर्द जूं आयतूं असांजो इश्क अणपूरो दिल दंबूरो वॾे चाह सां पढ़िया वञनि था। सिंधुअ जे किनारे ते रहंदड़ ही यगानो शाइर अॼु कंहिंखां ख़ैरात न घुरी रहियो आहे पर मुफ़लिसीअ वारी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ बि संदसि हौसला बुलंद आहिनि। सिंध में कलम दड़ियुनि जो को बि क़दुरु नाहे ऐं मरण खां पोइ ई संदन क़दुरु थिए थो जंहिंजो को बि फ़ाइदो नाहे। सिंध जे हिन नामियारे शाइर खे मुफ़लिसीअ वारी ज़िंदगी घारींदे ॾिसी सकाफ़त खाते बाबति केतिरा ई सवाल ज़हन में अचनि था ऐं उन्हनि सवालनि मां सभ खां वॾो सवाल इहो आहे त शाइरनि ऐं अदीबनि लाइ ईंदड़ फंड कंहिंजे बिभ में वञी रहिया आहिनि।